पंहिंजे वतन लाइ जान कुर्बान कंदड़ सिंध जे सूरीह पुट शहीद दोदो सुमरो जो 3 रोज़ा सालियानो उर्स मुबारक समंड लॻ सिंध जे अॻूणे तख़्तगाह रूपामाड़ीअ में वॾे अक़ीदत ऐं जोश जज़्बे सां मल्हायो वियो। इन मौक़े ते सुमरा इतिहाद पाकिस्तान जे चेयरमैन सरदार सजाद हुसैन सुमरो मज़ार ते चादर चाढ़े 3 रोज़ा तक़रीबन जो इफ़्तिताह कयो। उर्स मुबारक में सॼे मुल्क मां सुमरा बिरादरी समेत सियासी समाजी शख़्सियतनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां गॾु इलाइक़े वासियुनि वॾे अंग में पहुची मज़ार ते हाज़िरी भरी ऐं शहीद दोदो सुमरो खे भेटा पेश कई। 3 रोज़ा उर्स मुबारक जे मौक़े ते मुख़्तलिफ़ बाज़ारूं सजायूं वयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया, जॾहिं त आयल ज़ाइरीन लाइ सिंध जी सक़ाफ़ती रांदि मलाखड़े जा मुक़ाबला पिणु मुनक़द कया विया, जंहिंमें मशहूर पहलवाननि ज़ोर आज़माई करे खूब दाद हासिल कयो। ॿिए तरफ़ ॿारनि जी तफ़री लाइ झूला वग़ैरह पिणु लॻाया विया, जंहिं ते ॿारनि जी खूब रश नज़र आई ऐं ॿार भरपूर लुत्फ़ अंदोज़ थिया। झूला घुमियासीं, रेलू घुमियासीं, टुपनासीं, कल्टियूं खाधीसीं, मलाखड़ो। ॿिए पासे सिंध सरकार जी बेध्यानी सबबि 3 रोज़ा उर्स मुबारक जे मौक़े ते बुनियादी सहूलियतनि जी अणाट रही, जंहिं सबबि आयल ज़ाइरीन पिणु सख़्तु मुश्किलातुनि जो शिकार रहिया। उन्हनि लाल टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त माना ख़राबु लॻो पियो आहे, रोड आहे कोन, सही रोड ई कोन्हे, न मरामत थी आहे, सभु खॾा लॻी विया आहिनि, माण्हुनि खे परेशान थी विया आहिनि ऐं इन खां पोइ पाणी जी ॾाढी तकलीफ़ थी आहे। सभ खां पहिरियों त हिते अचण लाइ हिकिड़ियूं तमामु ॾुखियायूं आहिनि, उहे ॾुखियाईनि खे मद्देनज़र रखंदे असीं 2012 खां ई शहीद सुल्तान दोदो जो जेको सालियानो उर्स मुबारक ते हर साल ईंदा आहियूं हिते, ऐं हिते तमामु घणी ख़ुशी थी महसूसु थिए अची। बाक़ी हिन इलाइक़े खे ॾिसी करे तमामु घणो ॾुख थो थिए, छो त सिंध जो हिकु अमीर तरीन माना जेको ज़िलो आहे, मैदनी वसीलनि सां मालामाल ज़िलो आहे, पर अफ़सोस आहे जो असांजा हुकुमराननि जी को जेको जूअ बि नथी चुरे त हिन इलाइक़े में सभ खां वॾो मसइलो पीअण जे पाणी जो आहे, जेको तमामु हिते अणाट आहे जंहिंजी, ऐं काफ़ी हिते माण्हू लॾ पलाण करे विया आहिनि, समुंड ज़मीन गिड़काए पियो, पर हिननि हुकुमरान जे माना कन ते का जूअ बि नथी चुके। तो असांजो इहो ई मुतालबो आहे त दरगाह ते जेको आहे काफ़ी तरक़ियाती कम आहिनि, उन सां गॾोगॾु हिन मुक़ामी माण्हुनि खे जेके आहिनि न, इहे सभ खां पहिरियों बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। सरकार कुझु बि न आहे, छो त मेला थींदा आहिनि ख़र्चे सां, मेला थींदा आहिनि इंतिज़ामिया सां, सहूलियत सां, सरकारी हिसाब सां असांखे 0+ हिते आहे असां वटि। को बि सरकार, असां पाण बि सरकारी जमायत सां वास्तो रखूं था, लेकिन हितां जा जेके ब्यूरोक्रेट असां सां को ताउन न आहिनि। इलाइक़े वासियुनि जी मुआशी हालतनि सबबि बाज़ार में ख़रीदारी जी शरह तमामु घटि नज़र आई, जंहिं सबबि दुकानदार परेशानी जो शिकार रहिया। सर ॻाल्हि इहा आहे त पाणी खोट लॻी पई आहे, आबादी मुल्क बिल्कुलु कोन्हे, माण्हू पोइते आहिनि, अगरि माण्हुनि वटि कुझु न हूंदो त कारोबार कीअं हलंदो। पाणी आई न आहे, दुकान लॻो पियो आहे, बसि पोइ मिड़े वारी ॻाल्हि आहे, गुज़ारो गुज़र सफ़र आहे बि कारोबार न थियो आहे, माण्हू वीचारा ॾुखिया आहिनि, ॾाढा तकलीफ़ आहे, न पाणी आहे, न को पैसो आहे, कुझु बि न आहे, कारोबार न थियो आहे, हींअर असां पाण परेशान वेठा आहियूं। इहो छा आहे जो माण्हुनि में ख़ुशहाली आहे कोन, आबादी पाणी आहे कोन, आबादी आहे कोन, माण्हुनि माल वजा सभु खाई आहे, ऐं हीअ झंगल में मंगल आहे, ऐं इन में माण्हुनि खे ख़ुशी आहे, पर रही आहे त माण्हुनि में अधूरी ख़ुशी आहे। छाजे करे त पाणी जा सबब आहिनि वॾा, पाणी आहे त माण्हुनि जी ख़ुशियूं आहिनि। हर साल कंटिन्यू मेलो लॻाईंदा आहियूं, हिते अचूं पिया, तमामु घणी ख़ुशहाली हूंदी, पर हिन साल अचण सां अफ़सोस सां चवणो थो पए, पाणी न हुजण जे करे इलाइक़ो सॼो गैराबाद थी वियो आहे, माण्हू तमामु ॾुतड़िजी विया आहिनि, लॾ पलाण थी वई आहे। मेले में पुछा था कयूं असां हितां जे जेको मिठाई वारा आहिनि, सभु दाऊं था कनि त ख़रीदारी कान्हे का, छाजे करे जो पाणी न हुजण जे करे पैदावार न थी आहे, गुरबत जे करे माण्हू लॾे विया आहिनि शहरनि ॾे। इन जे लाइ हुकूमत खां पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे बदीन ज़िले जे अवाम ते रहम फरमाइनि। पाणी आहे दरिया में, लेकिन असांजा ब्यूरोक्रेट जेके आहिनि न, उहो अचनि नथा, दिलचस्पी नथा ॾियनि, जेको खाटे जा पैसा अचनि था असांजा ब्यूरोक्रेट उहो खाई था वञनि। अगरि हितां जा माण्हू बि जेके आहिनि थधा आहिनि, न त ब्यूरोक्रेट असांजी पघार खाए थो, ब्यूरोक्रेट कहिड़ी हैसियत आहे, कराची कोटा में रहे, हैदराबाद में घर हुजे, ऑफिस हिते हुजे, 8 ॾींहं अचे। तव्हां हिमत करो ब्यूरोक्रेट, जीअं असांजी इंतिज़ामिया सही न हूंदी, पाणी खे हलाइण वारी इंतिज़ामिया तव्हां असां न आहियूं। ॿिए तरफ़ कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खे मोह ॾियण लाइ पुलिस अहलकार पिणु चौकस रहिया। कैमरामैन नदीम राजा सां गॾु मोहम्मद सलीम कुंभार, लाल टीवी कॾण।